जी दादा तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो राणो। ॾाढो ॻाल्हायो थोरो। राणो राणो तव्हांजो नालो आहे? जी। अच्छा तव्हां पाण केरु आहियो? मेघवाड़ किथे जा आहियो? ॻोठ ॻोरली आमन समय जो। ॻोरली अहमद समय जो? जी। अच्छा कंहिंजा पुटु आहियो? बीखे जो। बीखे जो? जी। अच्छा छा मसइलो आहे मीडिया में अख़बारनि में वग़ैरह हले? भाई मसइलो इहो आहे त असीं ॻोठ वॾेरनि जे करे लासीपन जे करे शहर में अची वेठासीं त ॿार बच्चो पढ़ायूं पंहिंजो सुख सहूलियत से। अच्छा अञा बि वॾेरा माना जान कोन था छॾनि। अच्छा हाणे केतिरनि जा नाला ॿुधायूं। अच्छा जंहिं साइड ते अचे त वॾेरो, अच्छा जंहिं साइड ते अचे त वॾेरो, अच्छा हिते अची भाउनि खे विड़ाए पंहिंजो माल ॿनियूं खपाए, ॿकरियूं खपाए, उठी खपाए, अञा बि संदो माल बीठो आहे। अच्छा टोल टपड़ घर जा ज़ेवरात चोरी जा केस करे भाउ मुंहिंजे मूंखे ॿधाए माल मिल्कत लुटण जी करे। अगरि उन में चङे मटे माण्हुनि लिखियो पने चाढ़े माल टोटल कयो त 41 लख जो माल आहे। जंहिंमें हींअर वरी अची ॿारनि खे तंग कयो मुंहिंजे आउं कराची वियो त मशीन ते कमु करण जो गुज़र त करिणो पए न बचनि जो। त उन में ॿारनि खे अची धमकियूं ॾिनियूं त अॻुवा कराईंदासीं, अॼु था करायूं या सुबुह जो था करायूं। ऐं गार गंद ॾियण लाइ लफ़्ज़ भाइटिया आहिनि तॾहिं ॿुधनि रन तुंहिंजा चुॾ चीरे दरवाज़ा करे छॾंदासीं, हिते निकिरी वञु प्लाट में तुंहिंजो पीउ जो कोन्हे घटि वधि डेली जो माना जंग लॻी पई आहे, बेनज़ीर माण्हू गुज़ारे वई आहे। उन खां पोइ असांजी जंग न ख़तमु थी आहे। आख़िर आऊं ग़रीब माण्हू त आख़िर धाईंदुसि वीडियो ते धाईंदुसि पोइ किथे वेंदुसि। उन जे करे इहो अर्ज़ु आहे ग़रीब आहियूं असांजो ॿियो आहे केरु कोन, ख़ुदा खां वरिते अवां वटि आया आहियूं। अच्छा ऐं पोइ कोर वॾेरो मुरीद खान, मंठार खान। मुरीद केरु आहे? मुरीद जूणे जो मोमन जो पुटु। अच्छा नबी बश्क वॾेरो आहे छछी जो। ही केरु आहे? जूणे जो आहे। चोर आहे, पाथारीदार आहे। हा अच्छा ही चोर आहे पाथारीदार? हा सभु हींअर पटेल थियल थाणे में फ़ैसिला थो करे फांगू ठोके वेठो। अच्छा कहिड़े थाणे में? थाणे चेलार जो पटेल थियल आहे। नबी बख़्श आहे तने ज़ाहिर आहे असीं धायूं पिया, पुलिस बि कोन थी उन्हनि खे ॿधे, जवाबदार गारियूं ॾींदा न। हू पासे में मेघवाड़ा उन्हनि खे गारियूं ॾिनियूं, छोरा ॿधी खणी आया, 20,000 रुपया दंड भरियूं। असांखे मारीनि पिया त असांजी दांह फिरिया, पुलिस अॼु 12 ॾींहं थिया आहिनि ॿुधे कोन थी। कूके कूके थका पछ आख़िर अचूं था त दाबा दड़का असांखे बि ॾे। राति जो कार्ड चोरी जा असांखे दाबा ॾेई वठी विया। केरु वठी विया? वठी विया हैदर खान। अच्छा मतलब चेलार पुलिस वारा? हाँ चेलार पुलिस वारा। अच्छा हाँ रात जो वठी विया? रात जो वठी विया। केॾी महिल? 8 बजे आया या 10 बजे आऊं सुतो हुअसीं। अच्छा कार्ड वठी विया सुबुह जो। कार्ड छो वठी विया त? बस अलाए इमदाद था ॾियनि छा अलाए छो था ॾियनि, कार्ड वठी विया। जे न थो ॾियां त मूंखे शक लॻो वरी बि कूड़ा केस ठाहे चालियान कंदा। मूं मजबूरी में कार्ड ॾेई छॾिया। सुबुह जो चऊं ही सभु ईंदा फ़ैसिले वारा, केरु बि कोन आयो, जवाबदार कोन आयो। ठारू हिकिड़ो मुंहिंजो भाउ आयो, चई तूं कूड़े कूड़े जो पुटु ऐं डामा वेठा आहीं, प्लाट मुंहिंजा आहिनि सभु। सभु प्लाट मुंहिंजा आहिनि, माई कोठे डामा वेठा आहे, का बि शइ कोन्हे। ईअं करे थाणे में SHO उहो अलाए छाछरे जो केरु हो, आऊं सुञाणा कोन थो पिरसन माण्हू, दाबा दड़का उन बि ॾेई सहियूं वरितियूं। गली सही आहे मुंहिंजो, हाओ गली सही आहे, गली जो को एतिराज़ु कोन्हे। पाड़े जी आहे, राज जी आहे, असांजो हुन में गली में अचे न को वञे। 10 फुट मुंहिंजी ज़मीन वेही, उनजो को एतिराज़ु कोन्हे। राज जो कहे बाक़ी मुंहिंजो माल मिल्कत बनी जो मुंहिंजो हक़ु मिलियो वञे। चईं उहो ॾींदो हक़ु रवैनीअ खाते वारा, असां वटि कोन आहे। इहा एतिरी ॻाल्हि करे ठही वञो पाण में दाबा दड़का। ॿार हुआ गॾु। हा ॿारनि खां सहियूं वरितियूं। पहिरीं थदार में ॻाल्हाईंदे पोइ वरी माई खे चयूं ॾंद कढियो, नेठि ते वेही आहिनि, नेब वारा तोखे मिल्कत विराए ॾींदा छा? अव्हांखे शर्म कोन थो थिए त घर जले वियो? हा त एतिरा दाबा दड़का ॾिना त माई कंहिंसां ॻाल्हाईंदी कोन हुई, घर में एतिरो पे मारियो न, कंहिंसां कोन ते ॻाल्हाई। हींअर 20 साल खां मजबूरी हिन बच्चनि जे ख़ातिर असीं थाणे विया, शौक़ में कोन विया आहियूं। केरु बि माण्हू पाड़े वारो चए त 20 साल खां अॻु में जे थाणे ते आऊं वियो हुयां, जे मूंखे 20 साल थिया आहिनि, मुंहिंजा ॿार विया हुन थाणे ते, या हुन गली में घिड़िया हुन, या पाड़े वारो माण्हू को चए त मूंखे 2 नंबर माण्हू आहे त मूंखे चवे। हू 2 नंबर माण्हू घर में वॾेरा 24 कलाक हड़ूं खणाए घर में विहारे वेठा आहिनि। उन्हनि जो 100 माण्हू साइडूं खणे, मुंहिंजी मिसकिन जो केरु हिकिड़ो ई साइड कोन थो खणे। इहो ई तव्हां ते जेको चोरी जा वग़ैरह इल्ज़ाम आणनि पिया, जेके चवनि पिया उहे इहे ॻाल्हियूं छा आहिनि? ही चोरी जा इल्ज़ाम ईअं आहिनि त मिल्कत
वाकई चोर आयो? न साईं चोर आऊं कोन्हे, सिलाई जो कमु कंदो आहियां। अच्छा हू तो चोरी तव्हांजे तव्हां ते केस वग़ैरह दाख़िल थिया? उहे केस चवनि था हथ सां हू चोरियूं करे जी पैसा मिल्कत खाइण जे करे जी माई मुहताज आहिनि, हींअर की 2 साल जी आहे, ही केॾां वेंदी, अच्छा रड़े कोन कंदी। सही पोइ घर जा ज़ेवरात रुॻो ही घर में मुंहिंजो पोड़ो मुंहुं बेड़ो हो न, जी चयूं हाणे तूं हू भील उठड़ी वारा माल काए वेंदा, ॾोकरा उठ ताण असां बेड़ो थी, जी बकरियूं का टोल खण देग खण, देग पई आहे, सही सोने जा ज़ेवरात हुआ अच्छा ऐं ही पंहिंजा चांदी जा ज़ेवरात हुआ, अच्छा तक़रीबन किलो खनि चांदी हुई अच्छा ऐं सोने जा माना ज़ेवरात जेको आहे न जी उहो हिकिड़ा मुंहिंजे सावरनि ॾिना हुआ, अच्छा हिकिड़ा घर जा हुआ। पर हुननि जो मुआइदो न आहे त हुन में वज़न 3 तोला आहे या 2 तोला आहे या अच्छा तोलो आहे, माना ज़ेवरात आहिनि घर जा। अच्छा उहे ज़ेवरात विया तव्हांजा? हू ज़ेवरात विया आहिनि, अॼु हुननि जे घर हुननि जी सबूत हिकिड़ी कंठी पई आहे। अच्छा हा चांदी घणी हुई? चांदी किलो, वो चांदी बि वई? चांदी बि वई, देग बि वई, अच्छा हर पोखण वारी बनी जी मशीन हुई न लोह जी, अच्छा 500,000 जी उहो बि कोन छॾियो, कोॾा ॾांटे खां वठी मुंहिंजो माना घर में जेको टपड़ आहे सभु खणी विया। ज़मीनूं बनी ज़मीन वग़ैरह? बनी हिकिड़ी 6 लख में 6.5 लख में खपाई, अच्छा जंहिंमें हिसा आहिनि असांजे भाउरनि सभिनी जा, हाँ ॿोली में जेको वेठा आहियूं न असीं, जी उन जा सभिनी जा हिसा आहिनि। उन में मूंखे रुपयो कोन मिलियो। ॿी बनी जेको ॿी घणे में विकी? 6.5 लख में? 6.5 लख में। ऐं ॿी बनी? ॿी बनी 2.5 लख में विकी, हू मुंहिंजे 3 चाचा आहिनि, उन जा हिसा हुआ, मुंहिंजे पीउ जो खातो हो, उन्हनि जा हिसा हुआ। अच्छा उन मां माना 2.5 लख में मतलब ये 2 बनियूं विकियूं इन्होंने तव्हांखे हिकिड़ो रुपयो बि कोन मिलियो? हिकिड़ो रुपयो पाण खे माना हिंदू खे गीता आहे, मुस्लमान खे क़ुर आहे, सही पाण कसम खणी ॻाल्हि था करूं त हिकिड़ो सोना ज़ेवर बि तव्हांजा विया? सोना ज़ेवर बि विया, बकरियूं तव्हांजो घणो हो जेको वियो? ओॾी महिल बकरियूं मुंहिंजे अंदाज़े में हीअ त 25 खनि बकरियूं हुयूं ओॾी महिल। 25 बकरियूं वियूं तव्हांजो? ऐं रिढूं हुयूं, रिढूं घणियूं हुयूं? रिढूं 22 हुयूं या 20 हुयूं, ईअं ई अच्छा, हुयूं। उहे रिढूं बि वियूं? हा बकाए ॿियो छा हो? ॿिया ढगियूं हुयूं, ढगियूं घणियूं हुयूं? ढगियूं 3 हुयूं या 4 हुयूं, उहे ढगियूं बि वियूं? ढगियूं बि वयूं। अच्छा उठ घणा हुआ? उठ ओॾी महिल हुआ 5, 2 वरी वियायूं तॾहिं कवाट कयूं, जी उन में 5 उठ खपाया उनी। अच्छा हा उठ बि विया, मतलब माल तव्हांजो सभु वियो? सभु माल वियो ऐं 2 मादी उठियूं सलाम कोठी पिड़ी में, पर हिन टाइम जो खपायूं। अच्छा हू कंहिं? हू खपायूं उन्हनि मुंहिंजे भाउ ऐं झूणे जे मुरीद। अच्छा मुरीद झूणे जो हिकिड़ो? ॿियो मुंहिंजो भाउ गॾो। अच्छा भाउ जो नालो छा? थारू, ठारू पुट बीखो। ठारू पुट बीखो, तव्हां हा बीखे जा पुट आहियो? हा बीखे जा पुट आहियूं। अच्छा असल बोरली जा? असल बोली जा। चेलार में घणो वक़्तु आहे वेठा? चेलार में 20 साल थिया आहिनि। 20 साल थिया आहिनि वेठा? जी हा। अच्छा मतलब इहो तव्हांजो माल मिल्कियत जेको इहो सभु तक़रीबन अंदाज़न घणो थींदो? थींदो अंदाज़न सभु टोटल माल ज़ेवरात बनियूं जो अॻिते पोइते मिलाए 41 लख जो कयो। अच्छा 41 लख जो कयो? हा उन मां मूंखे जेको 1000 या 5000 उन कोन ॾिना आहिनि। 41 लख मां मतलब तव्हांखे हिकिड़ो रुपयो बि कोन रुपयो मिलियो आहे, तॾहिं त दायूं था न हीअ अची। अच्छा हीअ तव्हांजे भाउ जो नालो छा जेको तव्हांजी मिल्कियत फबाए वियो आहे? ठारू। ठारू हा इहो वॾेरनि सां मिली पोइ? वॾेरनि खां मिलियल आहे 24 कलाक माना वॾेरनि खां। अच्छा जी सही सही। हीअ घणो वक़्तु थिया तव्हांजो मामिलो हले पियो? हीउ मामिलो हले पियो बेनज़ीर मरूम गुज़ारे वई, उन खां पोइ हीउ मामिलो जेको हलंदो आहे घणो थोरो आउं धाईंदो आहियां, भाउ बिरादर पाड़ा सभिनि खे मूं ॿुधायो। सभु MPA कंहिं वटि विया न? MPA वटि साईं खटूमल वटि वियोसीं, तॾहिं चई त भाउ आयो ठही वञो, ॿियो कहिड़ो हुजे त आउं हल करियां। अवी भाउ आयो पाड़े जा 4 माण्हू सॾु करे ठही वञो। हिकिड़े चकर वियोसि, ॿिए चकर वियोसि, 3 चकर वियो त इहा ई ॻाल्हि। वरी ज्ञानचंद वटि वियोसि, फ़ोन कयो प्रीतम पन्नड़ ऐं करमचंद खे त भाई दांह आयो मिसकिन, हिन खां कुझु आहे भई लड़ विचड़ करियो न, हीउ दांह पियो मूं वटि दांह आई आहे न, आउं FIR थो कटायां। ओॾी महिल करमचंद आया प्रीतम पन्नड़, तॾहिं चयो त साईं असीं तोखे 2 ॾींहं में वर्दी ॾियूं था, हीउ घरू मसइलो आहे, एॾो ढिघो मसइलो कोन्हे। उहो अॼु तक ताणी न मूं वटि करमचंद आयो आहे न प्रीतम आयो आहे। उन खां पोइ हीअं छोटा मोटा माण्हू बिरादर में रोले पाड़े में आयो त भई हीअं वेठो त सभु माण्हू चवनि था राणो वेठो, प्लाट हिन जा, माल मिल्कत हिन जी, नंढो ही पीउ हुन खां गॾु। पोइ हुन मिल्कत में हथु विझी ॾोकरे खे छिके हुन भेड़ो कयो। तंहिंखां मिल्कियत तव्हां वटि आई किथां एतिरी? भई आउं कराची कमु कंदो हुउसि, उन में कमाईंदो हुउसि। अच्छा
कमाए उन खां पोइ तॾहिं मुंहिंजी शादी ई कोन हुई, अॻु में कमाईंदो वेंदो हुउसि, पोइ शादी करे आयुसि त हिकिड़ी ॾाग वरिती त हुन वीहाईंदी वधंदी न। अच्छा 12 सालनि में माना हिकिड़ी ॾाग 3 ॾागूं वीहायूं, हुन में माल वधी वियो। जी त इन हिसाब सां मिल्कत थी आहे। ॿियो मूं घर जी जेको आहे न सिलाई जो कमु कंदो, बुनियादी तव्हांजा जेके माउ पीउ हुआ उहे मतिलबु अमीर हुआ, उन्हनि वटि माल उहो मिल्कत हुई? ग़रीब आहे बिल्कुलु। का छा कमु, मुंहिंजी माउ मरी वई, घर में नियाणियूं हुयूं 4, त मुंहिंजे ॾाॾे उन्हनि जूं मङणियूं करे 3 परणाए छॾियूं। हिकिड़ी नियाणी हुई, हिन छोकिरो नंढड़ो आहे मुंहिंजो हिन जेतिरी, हिन मुंहिंजे भाउ जी मङणी थी आई, मूं 1500 रुपया मीर जूणे जे वटि हारीपे ते खयां। ही मीर जूणे जो किथे जो आहे? मीर जूणे जो बखू जो आहे, वेठो आहे बोरली ॻोठ खां परियां। अच्छा पंहिंजी ढाणी ठाहियो, टूएल लॻायो, मालदारी माण्हू आहे, राजो ई माण्हू आहे। अच्छा उन वटि आउं हारी बीठोसि 1500 ते हारी बीठोसि। इन्हनि जी कची मङणी थी आई, वरी जॾहिं खोखरनि जहिड़ो कयो तॾहिं पैसा ते वधीक खपिया। हिन जी शादी बीठासीं तॾहिं, पंहिंजे भाउ जी ॻाल्हि कयो ठारू जी? हा ठारू जी, हिन जी शादी बीठासीं तॾहिं हाजी चांडीअ गुला हाजी जो पुटु आहे, उन वटि 6000 रुपया मूं हारीपे ते खणी हिन खे परणाए घर वठी आयुसि। उन खां पोइ ही छॾे आउं वियुसि कराची। हाजी जा पैसा भरे ॾिना, मीर जा बि भरे ॾिना, सभु भेणूं जो ख़र्च वग़ैरह टोटल मूं भरियो। हिते चेलार पुॻासीं, सभु मिल्कत बनी हींअर कमाए आऊं पियो। बचपन खां 40 साल मूं कराची कमु कयो आहे, कमायो न। हर ठेकेदार खे, हर सीएट खे, हर माण्हू खे ख़बर आहे मूं बेटा 11 शागिर्द कमु कंदा आहियूं, लख 1.5 लख 2 लख रुपया पेमेंट खणंदो हुउसि महीने जी। मतिलबु तव्हां करोड़पति हूंदा, लखपति? उहो ई माल वरितो, माल सभु निकिरी वियो। ॿियो हाणे घर में मूं वटि छा रहियो आहे, चश्मो रहियो आहे। अच्छा हा चवंदा अथव वापार बि कंदा हुआ? वापार कंदा हुआसीं त वापार करोड़नि जो वापार ई हुउसि। चोरी जा तव्हां वापारी हुआ? हा 100 ऊँट वठी वई, हाला वञा लाहौर वञा। अच्छा त हू जॾहिं जेल में वञण खां पोइ त सौदो उधार जो ॾींदोसि, पैसा सभु लुड़ी विया। जी त पैसा हू हाणे लिखावत कोन्हे त पोइ छा थींदो, सही। हू लुड़ी विया। चोरी जो इल्ज़ाम लॻो उन खां। इहो तव्हांजे चोरी जा केस इहो कीअं दाख़िल थिया, इहो थोरो ॿुधायो। इहो मुंहिंजा हर को चवे थो हीउ राणो मतिलबु चोर आहे, इहो कीअं, तव्हां वाक़ई चोर आहियो? भाई मूं चोरी करां त 20 ऊँट माना करोड़ रुपए जा मूंखे माण्हू ॾे न, सही साल जो उधर केरु माल ॾे आ, सही। लख जो 2 लख जो 1.5 लख जो सौदो ॾे आ। चोर ही पाण आहिनि, समेजन उन्हनि खां मिलियल आहिनि। ही तव्हांजो भाउ आहे? हा चोर पाण आहिनि। इन हूंदे ॻोठ जूं ॿकरियूं ठिकरियूं माण्हू राज जो जे पुछा कंदो त माना तक़रीबन 30 ॿकरियूं चोराए विया आहिनि। कंहिंजी ही भाइटिया चोर लॻा पिया आहिनि, हिकिड़ी कंहिंजी ॿकरी चोरनि, 2 चोरनि, 3 चोरनि। अच्छा हू टुल्लू जी रड़ पई पए, आले जी रड़ पई पए, मंगल जी रड़ पई पए, कूक पई पए, इंसाम मुंहं ते हणनि त ही चोर आहे। अच्छा पोइ तव्हांजी चोरी जा केस कीअं दाख़िल थिया? केस दाख़िल थिया, हुननि चोरी जो केस दाख़िल करे पैसा ॾिना हुननि 20-30 हज़ार रुपया। अच्छा चोरनि खे, उन्हनि खे अॻिते पोइते वॾेरनि खे उन्हनि हिकु बार में लेख ॾिनो त राणो वापारी चोरी जो माल वठंदड़ पकड़िजी वियो। भुटे जे दौर खां हमेशह भुटे जी पार्टी जो आहे, उन्हनि इहा आवाज़ कढी, हिकु बार में लेख ॾेई पकड़िया पुलिस। त माना हिकु बार जेका पकड़े वठे थी, राति जो 8 बजे या 10 बजे मूंखे खणी वई। 7 ॾींहं जी रमान हुई। पोयां मुंहिंजो मिठी जी हुई, मिठी जी चेलार जी गॾु ॿई। घणो वक़्तु अॻु जी तव्हां ॻाल्हि कयो था? ही 7 साल थी विया हूंदा। 7-8 साल थी विया? हा 7-8 साल थी विया हूंदा तक़रीबन। तव्हां घणो वक़्तु जेल में हुआ? 7 ॾींहं हुई रमान। जी 7 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहं हुउसि जेल में। जी 3 ॾींहंनि खां पोइ मूंखे इहो ख़बर कोन्हे त केरु उतां मुंहिंजो ज़मानत कई। ज़मानत थी वई, तंहिंखां पोइ आउं अचो मेघवाड़ भॼी वेंदो मुंहिंजो, आउं भॼण वारो कोन आहियां। उन खां पोइ छगन काकईअ जो आहे, हुनजे पीउ जी तुरबत जो मूं पाणी भरियो। मूंखे चई हेॾां पियो वञे, डेली आहे छा? मुंहिंजो 3 महीना थिया फांसी वियो, केस टुटे कोन थो। चई छा मसइलो आहे? मुंहिंजो चोरी हू करे आया, समेजा हू इंज़ाम हणी मूंखे अंदरि करे छॾियो, केस टुटे कोन थो। समेजा बोरली जा। हा चोरी हू करे आया, ही मिलियल आहे, गॾु आहे न। हा गॾियल आहे, हिननि जा सावरा आहिनि उते रहंदा मिठी में। भीले कोर्ट में बयानु इहो कयो। हा मर्यादी वियो त भीलनि कोर्ट में जॾहिं ॾेर इहो आलनि जो जज, उन चयो त हेठि ज़मीन मथे आसमान, हिंदू खे गीता, मुस्लमान खे क़ुर। भील आवाज़ जो जे ही चोर हुजे त हिनखे 6 साल जी सज़ा ॾियां। तॾहिं भीलनि चयो त आङुरियूं मथे करे चूं हिन जा बच्चा दाऊं पिया कनि, ही मेघवाड़ मिसकिन चोर कोन्हे। नाकी में पुलिस पैसा वेठी हिनखे चालान कयो।
अच्छा एतिरो आवाज़ भील फोटो कानजी हे ॿ नाला पोइ पका था अचनि जी 4 माण्हू हुआ सही उन्हनि जा ॿियनि जा नाला कोन था अचनि अच्छा फोटे कानजी आवाज़ मथे करे मथे हथु करे जीअं मेघवाड़ मिशकीन आहे ये असांजो चोर कोन्हे असांजो चोर कोन्हे अच्छा ओॾी महिल पुलिस ज़िले जी आई समेजन जा उठ खणी समेजन जा खणी ज़िले ते आया अली खान सिकी लधो समेजे में विचा ज़मानत कराए उन जा हथ कढायूं पुलिस खे पैसा ॾिनो भीलनि खे ख़र्चु ॾिनो तंहिंखां पोइ शिवलाल मुंहिंजो केस टोड़ायो जज खे ॾिनी पर्ची छगन लिखी ॾिनी अच्छा पोइ मूं चयो हाणे आउं जीअरो वापारु कोन कंदुसि सही उन ॾींहं खां पोइ तव्हां मतिलबु वापार वग़ैरह छॾे ॾिनो छॾे ॾिनो माना उन ॾींहं खां पोइ पाण वापारु करणु छॾे ॾिनो अच्छा छा- चोरी जो इल्ज़ाम लॻो चोरी जो केस दाख़िल थियो तव्हां वापार करण ई छॾे ॾिनो वापारु करणु ई छॾे ॾिनो चोरी जो इंतज़ाम आऊं पर नाणे जो वठी ईंदो हीअ चवंदा चोरी जो मिसकिन माण्हू पुलिस त चढ़ी वेठी हूंदी सही ग़रीब माण्हू सही वापारु छॾे ॾिनो ऐं कराची मिशीन जो कमु करां थो नज़र घटी वई आहे सही चश्मे ते कमु करियां थो बचनि जो गुज़र करायां थो कंहिंजी न प्रचार करियां न कंहिं सां जहिड़ो न झटो सही पाणी काठी नाणे जी हर वठूं ॿारड़ा पढ़नि पिया पंहिंजो कमायो हुई मूं वारा भाउ वारा खाण ॾियनि कोन था हेतिरी कहिड़ा कहिड़ा जेके जवाबदार आहिनि उन्हनि जा नाला ॿुधायो जेके तव्हांखे तंग कनि था तंग कनि था त मुंहिंजो भाउ पुटनि खे सेखारे थो हाणे आऊं भाउ जो नालो पहिरीं ॿुधायो ठारू पुटु बीखो अच्छा हलो ठीकु आहे हाणे भाइटिया तव्हांजा कहिड़ा भाइटा वॾो चमन जी उन खां नंढो सुरेश जी सुरेश खां नंढो भुटियो नालो आहे हिते गुलाबियो मलाकड़े मल विढ़े थो अच्छा भुटियो जेको जेको मलाकड़े मल विढ़े थो अच्छा इहे माना तंग कंदा गार गंद डेली जो आख़िर में राज पे ॿुधो त अहिड़ा लफ़्ज़ चयूं माई तुंहिंजो चुॾ सुकल आहे चीरे दरवाज़ा करे चवंदासीं असांजो चुॾ साओ आहे अच्छा इहे लफ़्ज़ चया ही भुटिया जा लफ़्ज़ इहे भुटीअ जा लफ़्ज़ आहिनि अच्छा ही माली जा माली जा हुन चमने चयो त 2 ॾींहं कोन थींदो हिकिड़ो ॾींहुं मिंट में माना तोखे रन तोखे खणाए छॾींदुसि तॾहिं दुनिया भर में पाड़े में माण्हू आहिनि न जी उन्हनि चयो तूं बेघर ताईं जेको वञी कराची वेही रहियो आहे हीउ ज़ुल्म वरियो पियो ॿारनि ते सही त हुननि बि फ़ोन कयो आउं आयुसि हिते आयुसि त मूं ॾिठो त हाणे लठ में मूंखां उहो ॾाढा आहिनि न सही हू एतिरा माण्हू मुंहिंजा सौट आहिनि न उहो बि सभु 12 माण्हू हुननि खां गॾु आहिनि अच्छा मूंखां गॾु ख़ुदा आहे मथे बीठो आहे न मूंखां गॾु वॾेरो आहे न मुंहिंजे फ़ोन ते केरु हिमायत वारो आहे सही केरु माण्हू कोन्हे हीअ असीं जेको बचा ऐं असीं पाण आहियूं सिर जी बाज़ी सिर सां अच्छा उन जे करे दांह खणे तव्हां वटि हिते आया आहियूं सही जे हक़ असांखां हुजे असांजो हक़ सही त मिले सही अगरि न हुजे त असीं कूड़ा हुजूं त असांजो अॻिते न वञे सही सही हा केरु पाड़े वारनि जा आहिनि पुछी काची हिंदू खे गीता आहे मुस्लमान ते क़ुर आहे असांजो हक़ हुजे त मिले सही ना की असीं कोन था टुरूं सही ऐं उहो एसे जो जेको आयो चाचरे वारो उहो एसे चाचरे जो या चेलार जो या मिठी जो इहो कहिड़ो एसे जो उहो छाछरे जो कोन हो अच्छा ही चेलार जो कोन हो नालो छा हो नाले जी तव्हांखे ख़बर पई नालो मूं पुछा कई अॼु मूंखे कंहिं ॿुधायो त हुसैन नालो हो अच्छा ऐं हुन छा चयो उन तव्हांखे धमकियूं वग़ैरह ॾिनियूं हा धमकियूं ॾिनियूं न चई 2 भाउ आयो शर्म कोन थी थिए विड़ो पिया हीअं ऐं तूं कूड़ा फिराट पियो करे माई कोटे माई तुंहिंजी ॾंद कढे नेट ते भली थी लॻे अच्छा नेट वारा अव्हांखे माल मिल्कत विराए ॾींदा छा अच्छा पुलिस जो कमु आहे हिफ़ाज़त करणु सही बाक़ी माल मिल्कत पाड़े वारा विराईंदा अच्छा बाक़ी पुलिस जो कमु जहिड़ो थियो हुजे फॾो थियो हुजे मथा पाड़ो या तुंहिंजी ज़ाल जा अगवा करे विया आहिनि त असीं हलूं अच्छा सबूत ॾियो मुंहिंजो अगवा करे वञनि तंहिंखां पोइ अव्हांखे सबूत ॾियो पहिरें अवला जी लफ़्ज़ कढनि पिया सही उन ते आउं कूड़ थो करां माई कूड़ थी करे 20 साल असीं थाणे जे गेट ते कोन आया आहियूं अॼु कीअं आया आहियूं सही हीउ मसइलो हल थिए जे न मसइलो हल थियो त मूं इहो ई लफ़्ज़ चया आहिनि ज़ाल मुड़ुस असीं मिल जे अॻियां डीज़ल न आहे ख़तमु थी वेंदासीं उन ते ॿुधण वारे आऊं अनपढ़ियल अलाए हिकु बार में छा कुझु दबो थियो त वरी कार्ड वठी विया राति जो असांखे कार्ड वठी सुबुह जो सयूं वठी रवाना हाणे दान फिरियाद अंधो कुतो जीअं घर में घुमे ईअं पिया गलियुनि में घुपूं अॻिते असां वटि हिकिड़ो पैसो कोन्हे जेको अॻिते मिठी वञूं शीशन वञूं हा सही सही DSP वटि वञूं SP वटि वञूं असां वटि ॿ 4 अटो कोन्हे हाणे आउं अकेलो थो वञा ॿुधनि कोन था ज़ाल कोटे वञा त निंगिरकियूं 2 घर छॾे आहियूं नियाणियूं सही हाणे असांखे इहो ख़तरो लॻो पियो जे ॿनी थो पोखां ॿनी ते अचां थो त मूंखे जान जो ख़तरो आहे सही माल मिल्कत बि वई हाणे जानी असांखे जान जो ख़तरो आहे उन जे करे इहो आवाज़ु उथारां थो अच्छा हा
जी हलो हाणे तव्हांजो कंहिंखां मुतालबो आहे केरु तव्हां सां इंसाफ़ करे? इंसाफ़ असांखां मीडिया वारा कंदा आहिनि, इंसाफ़ जी असांखां नेब वारा कंदा आहिनि। अच्छा मुंहिंजो हिकिड़े जो कोन्हे, हर दुनिया जो ऑल पाकिस्तान नेब नेब न पर नेट वारा हा, नेट वारा नुमाइंदा, अख़बारी नुमाइंदा, हा साफ़ी। इकबार हा साफ़ी जेको आहिनि न, जी इकबार नुमाइंदा जी नेट वारा जेको आहिनि न, जी उहो ई इंसाफ़ हुजे जी त उहो असांखां इंसाफ़ करियो वञे। हक़ घुरूं था पंहिंजो, ना की कोन आहे। अच्छा हा जी हलो जेकॾहिं तव्हांखां इंसाफ़ न थियो त पोइ भई इंसाफ़ न थियो। हींअर तव्हां अख़बारनि में ख़बरूं हलाए ॾियो था, चैनलनि ते ॾियो था, तव्हांजूं ख़बरूं हलनि थियूं, हा जी पोइ जेकॾहिं तव्हां सां इंसाफ़ नथो थिए त पोइ? न इंसाफ़ थियो त शीशन कोर्ट आहे न जी किथे जी? मिठी ज़िले जी, जी उन जे अॻु में घासतेल न आहे, रुगो नाहिणो पवंदो। ॿियो मूंखां हाणे छा करे सघां थो? अच्छा न इंसाफ़ थियो त न इंसाफ़ थियो त पोइ? ज़ाहिर आहे न इंसाफ़ थियो त ॿियो हल आहे ई कोन न। अच्छा भाई ते मुंहिंजे हथ हेठि कंधु करायो, ऐं हेठि कंधु करे हलण वारो कोन हुउसि। अच्छा जॾहिं इज़त में अची हथु विधा आहिनि, माल मिल्कत वठी विया आहिनि, साह रहियो आहे। अच्छा अगरि ॿारनि खे धमकियूं ॾियनि खणण जूं, इज़त में हथु बुरी सोचनि था, त माना हू वॾेरा चवंदा रन खे घर करे हितां कढो। अच्छा हू प्लाट बि वरिता, ही प्लाट बि छॾे वेंदी पाणी, अच्छा एतिरियूं त धमकियूं ॾियनि था। अच्छा छोरा राति जो ठरा पी, जी गार गंद लॻी पई आहे अच्छा डेली। प्लाट बि मुंहिंजा वरिता न, रोलनि खां पुठी वठी, महिराणी खां वठी, पुड़गड़ू ॾुजे वारा आहिनि उन खां वठी, कागिया वेठा आहिनि शहर में मेघवाड़ उन खां वठी, बढ़िया वेठा आहिनि, सालियो नोड़ी सटारे जो हेठि वेठो आहे, मस्जिद आहे, उन खां पुछो त प्लाट कंहिं वरिता आहिनि। 20 साल जो आऊं वरितल, जंहिंमें वण बीठा आहिनि, हर वण ॿुधाए ॾींदो। अच्छा कंडी बीठी आहे, बबर बीठो आहे, निम बीठो आहे, ॿेर कलम लॻभ बीठो आहे, ॼार बीठी आहे, एतिरा वण बीठा आहिनि। हिकिड़े ॾींहं में त आऊं कोन थो पोइ कल्ह जो कब्ज़े ते त आऊं कोन वेठो आहियां। अच्छा हिकिड़ो प्लाट 100 पाए जो वेहण लाइ ॾिनो, 3 साल वेठो, 30 साल हुन खयो धोखो। अच्छा हा मतिलबु हिते तव्हांजे ॿारनि वग़ैरह इन्हनि खे तव्हां प्लाट ॾिना हुआ? सभु मूं ॾिना आहिनि। मुंहिंजे ॿार जी ज़ाल कुटाणी, हुनजो छोकिरो ॿिए जे घर में पियो, बुरी कई। जी चमन जी मेघवाड़ जो सौट हो असांजो, जी हुनजे घर में पियो, बुरी कई, तॾहिं हुनजी ज़ाल हुते कुटाणी। अच्छा हा हुनजी ज़ाल कुटाणी, राजबाग हथु कढे वियो, तॾहिं ॾुजे वारा सेठ, खेत जेको आहे न हिनजो पीउ देवजी सेठ, जी इन चयो त वञा तो वटि हेतिरा प्लाट पिया आहिनि, तुंहिंजो भाउ आहे अमे अबो, हुनजो कर्ज़ु भरे आहे। मुंहिंजो हींअर एट ए टाइम मूं वटि पैसा कोन आहिनि, सही अॼु कोन आहिनि, समय जा टपड़ कोन घणनि ॾींदा। सही जीअं पैसा मंठार नोड़ी जे पंप ते 23,000 आऊं ॾियां थो, तूं वञ। आऊं उठ को काए वियुसि, हुनजा टपड़ खणी आयुसि। ओॾी महिल ॾोसी ऐं हीअ बिस हीअं आङुरियूं कंदा, चयूं असांजो अलाह ई हथु कढे वियो। जी हुनजो कर्ज़ु भरे हिते वठी आयुसि, टपड़ खणी 3 साल वेठो, मूं कमाए खारायो। उन खां पोइ मूं चयो त भाई हाणे प्लाट हू पियो 100 पाए जो, घर ठाहे हुनखे चोरा ॿिया, हाणे तूं धार वे, तुंहिंजी आका मुंहिंजी आका अलंग। ही कावड़ जी ऐं माल में विधा हथु। अच्छा पोइ मतिलबु हीउ तव्हांजो माल मिल्कियत सभु हड़प? सभु हड़प कयो। हुनजा 4 पुट जीअं वॾा थींदा आया न, जी 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 त हू लठियूं खणंदा, कुहाड़ी खणी आऊं अॻिते वञा, जी त कुहाड़ी साम्हूं खणी वञे मारे छॾंदासीं। अच्छा तॾहिं माई ऐं ॿारड़ा रोअनि, रड़ियूं कनि, सही तॾहिं आऊं पोइ हिते नज़र घुमायां त ॿार रुली वेंदा, सही ऐं हटी अचां। तॾहिं मूं चयो त खाई हुई विया आहिनि, कराची वञी कमाया त बचनि जो अटो जेको आहे उहो त पियो निकिरंदो। सही उन जे करे कराची वियोसि, 3 महीना मूं सरीको कमायो, पर साल किना वारस हुई, जंजियुनि वटि वियोसि, घोड़नि जी ओताकनि जूं लूॾूं पियो ॿारींदो हुउसि। हू बि महीना 1000 2000 3000 बचनि जो ख़र्चो ॾींदा हुआ। कहिड़ो? नबी बख्श जंजी, अच्छा हू बि बचनि खे ख़र्चो ॾींदा। ईअं न त ख़ुदा कारण वॾे रुप करे मूंखां माना ओताक जा झाड़ू कढाइनि। सही ॿियो मज़ूरी हुई कोन, तगारी तारीख़ थिए न, झाड़ू कढण में आहे कोन, कागर आहिनि, सिगरेटनि जा फिल्टर आहिनि, सही घर जो ॿाहिरि ई कढूं पिया न। सही बचनि जे अटे लाइ ताईं कढी, कंहिंखे थोरो लायो कोन ॾे। सही इन जे करे मूं हू 2-3 महीना गुज़ारिया, वरी सुमार जंजी ही बनी पोके ॾिनी, 2-3 महीना इन में गुज़ारिया। को काठी विकी, खिप विकियो, बचनि जो अटो कयो, पोइ कराची वियुसि। कराची वञण खां पोइ हीअ अची हिन बाहि ॿारी मोटी आयो ईद जो, तंहिंखां पोइ हीउ जेको अॼु तक ताणी हले पियो सिलसिलो। अच्छा जी हीउ मतिलबु वॾेरा कहिड़ा कहिड़ा आहिनि? हिकिड़ो हीउ तव्हां पंहिंजे भाउरनि जा नाला ॿुधाया, हा हिकिड़ो तव्हांजो भाउ आहे, ॿियो तव्हांजा भाइटा आहिनि, ठीकु आहे? जी बाक़ी वॾेरा कहिड़ा? इन्हनि जा सपोर्टर केरु केरु आहिनि? सपोर्टर मुरीद खान वॾेरो, अच्छा मंठार खान वॾेरो, जी ॿिया त नाला हूअं त 100 माण्हू आहिनि, पर हाणे हकी 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 नाला ॿिया जेको आहिनि न, जी
हाणे केतिरो हिकु लक्ष्मण ॿिया ही मेघ सौट आहिनि मुंहिंजा अच्छा कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे बि? प्रेमो लक्ष्मण जी लेखू भोगड़े जो पुटु लेखू भुगड़े जो पुटु हा इहा मुंहिंजो भाइटियो थिए थो अच्छा ही सौट आहिनि असीं माना हो 12 माण्हू आहिनि अच्छा ॾेबे जा माना पुटु 3 हुआ उन्हनि जो औलाद पुटु 12 माण्हू आहिनि ऐं अकेलो आहियां राजो अकलीरो अच्छा त इहा आहे इहे तव्हां सां ज़ुल्म कंदा ज़ुल्म कनि था अच्छा ज़ुल्म आहे हिन खां वधीक छा ज़ुल्म हूंदो बचा ही आहिनि अॻिते आउं वञा थो ही कहिड़ा केस कूड़ा लिखायो चोरी जा अॻे मुंहिंजे इंतज़ाम आहियो अच्छा वरी पाणी खणाए छॾंदा त मुंहिंजा बचा रुली वेंदा सही तंहिंजे करे नेब वारनि वटि दायूं आहियां मजबूरी मरंदे त आयो आहियां ॿियो शौक़ु में माई वठी कोन आयो आहियां अच्छा न को फोटू कढाइण आयो आहियां सही त माण्हू हर चए थो तूं बे कर त ऐं कंहिं में बे कर त बचा त मरनि उनजे करे मजबूरी में आयो आहियां सही दाईंदल नेब वारनि त असां सां हक़ु मिले असांखे ना की असीं कोन था चऊं सही अगरि 40 लख जी मिल्कत आहे हुन में 10 लख रुपया मिलनि न सही उहो बि असांखे ईअं कोन था चऊं त असांखे 40 ॾियो जी 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 चोथों हिसो त हक़ु आहे कोन आहे चोथों हिसो हक़ आहे तव्हांजो त असीं हक़ु घुरूं था न सही आहे 40 लख में 10 लख था ॾियनि 10 लख ॾियनि न 10 हू लख में 5 लख ॾियनि न 5 लख हू हिकिड़ी 30,000 जी नोरड़ी उठड़ी जेको आहे न जी उहो ॾींदा आहिनि 2 ॿकरियूं आहिनि 2 रिढूं चवंदा हे तोखे ॾियूं था ऐं तूं आमा थो थी मुंहिंजो इन खां आउं पिनी खायां चङो आहे सही एतिरे माल में कोन्हे मूंखे ॾियो त देॻ पई आहे माइटाणी टामे जी अच्छा 20 किले जी सही अॼु जे हींअर हुनजे ना 60,000 जी आहे अच्छा जंट मुंहिंजे घर में दाणा पीअण वारो हींअर चकियूं आहिनि जी पथर उहो बि मुंहिंजे घर खणी विया हर पोखण जी मशीन हुई लेॾण कढण जी कोदार डांटो बनी जो कमु करां इहे खची साईं 100 रुपए जूं उहो बि मुंहिंजे घर में कोन छॾियूं इहो मतिलबु माल मिल्कत सभु तव्हांजी पंहिंजी वरितल हुई माल मिल्कत पंहिंजी वरितल हुई न कमाए अच्छा अॻु में छा हुजे मिल्कत हुजे हा त हू आउं हारी आहे भी भाउ खे न पीआरण आया मंगणियूं न करां अच्छा अॻु में हुजे मिल्कत ऐं उठ हुजनि त केरु माण्हू जो समय जा चंद विकेट 5-5 उठ आहे अच्छा अॻु में त का शइ सावाणी वटि आउं लॾे आयुसि 2 साल मूं सावाणी वटि पाणी नाणे जो 50 रुपया पखाल वरिती अच्छा तंहिंखां पोइ उठी वियायूं घोरा थिया पोइ उठ थिया आहिनि अच्छा 20 साल में पहिरीं आउं आयुसि 4 साल मूं मज़ूरी ते नाणे जो पाणी वरितो जी हींअर टांकियूं आहिनि टूएल आहिनि पहिरीं सावाणी पाणी भरंदा 50 रुपया पखाल अच्छा चागलो पनड़ पाणी भरंदो 50 रुपया पखाल अच्छा 4 साल मूं चोरा चुंडिया कचा अच्छा ऐं उन खां पोइ जे जाइ पकी थो न ठारायां त पोड़ो चए थो आउं ठाहिण कोन ॾींदुसि अच्छा त इहो हिसाबु कंदा हिते हेतिरी मंज़िल ताईं अची पहुता आहियूं अॻिते साईं नेब वारनि जी इंशाल्लाह तव्हां सां इंसाफ़ थींदो असां बि तव्हांजी इहा राय जेको आला इख़्तियारी वारनि ताईं पहुचायूं था वॾी महिरबानी साईं ठीकु आहे असां